العظم بالجزم بوحدته بكبريائه بسلطان وبإعلان وبإتقان وبإيمان وبيان في فرقان وحده لا شريك له وحده بوحدة موحدا بوحدة موحدا بوحدة وحيدا وأحدا بلا مدد وجدد ونسب ووصف في الكمال لا شريك له ولا نظير له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ولا كفوا له ولا نظير له ولا مشير له ولا شريك له ولا جلد بلد ولد جسد رسم جزء عزم نزم ولا جذب وصف عيب كعب بيت خصم لا ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومعصومنا ومنظومنا ومقصودنا أجدر الخلق جديرنا أعظم الخلق وأنور الخلق وأكمل الخلق وأشرف الخلق وأجمل الخلق وأحسن الخلق من الحسن والعدارة والهداية والحكاية والعناية أعلانا وأجلانا وأتقانا وأجهدنا وأزهدنا وأكبرنا وأخطرنا أحمد أنور أجدر أوسق أنور أجمل أكمل له ثم نشهد أن حبيب ربنا وصمدنا محبوب جدلنا ونزلنا إيماننا مبين فرقاننا هادي سبيلنا رونق جدراننا هو عدوة نظمة قدوة رتبة أسوة حسنة وبدلائله القاهرة الغالبة الظاهرة الباطنة سعد إلى سدرة المنتهى في ليلة المعراج كشف الدجى ثم دنا ثم دنا ثم دنا فتدلى فكان قاب قوسين أو أدنى فأوحى إلى عبده ما أوحى. فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين. जिनके कुरान जो अदब सैयद जी ज़ात जो अदब थोरो वक़्तु सुरीह जो अल्लाह कंदो कबर क़यामत में कुरान तां ॾे सुरी ईंदो आख़िरी बयान आहे मज़दूर खे मज़दूरी बि आख़िर में मिलंदी आहे इंशाअल्लाह कलाक जे अंदरि दुआ जा हथ खणंदासीं आमीन मलाइका कंदा क़बूल असांजी दुआ अर्शन ते रब्बुल आलमीन कंदो रब सॼे ॾींहं जे कुरान जी तव्हांखे मज़दूरी ॾींदो. सदक़ल्लाहुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा.
आका तेरी मेराज के तू लोगे कलम तक पहुंचा, और मेरी मेराज के मैं तेरे कदम तक पहुंचा। कल चंड बीठो आ रजब जो, दिल दी चाहे तो नबियन जो मेराज ॿुधायां। हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही, सुभान अल्लाह डरिया। हजरत चले मेराज पर बलगल उला बिकमालिही, अंधेरा था उजाला हुआ कशफत दुजा बिजमालिही। उनके खसाइल नेक थे वो हसनत जमी खसालिही, मालिक ने क्या तोहफा दिया राज़िक ने क्या तोहफा दिया, सल्लू अलैहि व आलिही। नारे तकबीर, शाने मुस्तफा, शाने सहाबा, शाने अहले बैत, नारे तकबीर। अल्हम्दुलिल्लाह। अज 14 जनवरी सन 2024 आचर जी शाम 8 सालियानो जलसो गोट मज़ारी खान कोलाची में मोहतरम जनाब फ़कीर अमानुल्लाह कोलाची साहब, बाबू अब्दुल्ला कोलाची साहब ऐं जुमला जमात सॼे ॻोठ वारनि जी सिक भरी दावत ते हर साल जीअं 100 दफ़ो मूंखे अल्लाह ताला हिन ॻोठ में क़ुरान ॿुधाइण जी सआदत नसीब कराई आहे। फ़कीर जी मूंसां मुहबत आहे जो मुख़्तलिफ़ आलिमनि खे तब्दील कंदो आहे, पर सैयद खे दुआ जे लाइ रखंदो आहे। मां भी हर साल फ़कीर सां वफ़ा कई आहे, दुआ कयो त अल्लाह ताला अॻिते बि वफ़ा जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रजब जो महीनो, रजब जे लफ़्ज़ में ई कमाल आहे। रजब जे लफ़्ज़ में अखर अथव 3 रा जीम बा। रजब जी रात चवे त रहमत वारो महीनो आहे, महीनो भी भलो नसीब थियो। रजब जी रात चवे त रहमत वारो महीनो आहे। अख मारे घर उन रात रहमत थी मुंहिंजो सोणो, रात जी हिकड़ी घड़ीअ में 7 आसमाननि जा सैर करे आयो। सिदरतुल मुंतहा घुमी आयो, जन्नतुल मुअल्ला जो दीदार करे आयो। ज़िले घोटकी जा मुसलमानों, उन रात मक्के में रहमत थी जो सोणो हिकड़ी घड़ीअ में जुतीअ सां फर्शन को अर्शन ते वियो। अल्लाह से मुलाकात भी करे आयो, तोहफा ॾेई भी आयो, वठी भी आयो। उन रात मक्के में रहमत थी, सोणो मेराज करे आयो। अज मज़ारी खान कोलाची में रहमत आ, बहु मुजीब जे इन इको साउंड जो जेसी ताईं आवाज़ तो वञे। अज वण वण ते, पन पन ते, दर दर ते, थांव थांव ते, घर जे वटे वटे ते क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे। रजब में जीम जलवे जो आ, जीम जलवे जो आ। मुझे साईं जे मेराज जो जलवो ज़ाहिर थियो, दुश्मन जली विया, अबू जहल वारा सड़ी विया। मोहम्मद जे मेराज ते सिद्दीक़ वारा मोमिन साहब ठरी पिया। अज कोलाचिन जो जलसो तो हले, अज भी मुशरिक बिदती कुरान जा मुखालिफ सड़ी पिया हूंदा, सच्चा मोमिन मुवहिदीन कुरान ते ठरी पिया हूंदा। नारे तकबीर, शाने मुस्तफा, मकामे मुस्तफा, शाने सहाबा, नारे तकबीर। चाहे भली या लाउड वारे खे भी भलो लाउड थो हलाए। कुरान जा आशिको, दीन जा परवानो, रजब में बा बरकत जिया। उन रात बरकत थी, मुझो साईं तो चवे मां मेराज ते वयम, जंहिं बिस्तरे मां मांखे जिब्रील निंड मां उथारे मेराज ते वठी वियो। वरी जो मोटी अचां साॻे बिस्तरे ते त बिस्तरो उहे ई गरम मां। न त हाजी अध रात जो बिस्तरो छॾे वञे त थधो थी वेंदो। अब्दुल्ला अल्लाह बरकत कंदे, अल्लाह बिस्तरो थधो थी वेंदो, पर मुझो साईं तो जे बिस्तरो गरम हो। अल्लाह साईं तो फरमाए, बदने मां कोरे मां पानी भरे मां वुज़ू करे पो मेराज ते वयम।
घोटकी वारो इतो सबक आ असांखे तू भी कराची वन इस्लामाबाद वन हैदराबाद वन सफ़र ते वेंदो कर बरकत नफुल पढ़ी पो घरों वेंदो कर नबी से फरमाया जेको इन सुन्नत ते अमल कंदो इनके सफ़र में न माली नुक़सान थींदो न जानी नुक़सान थींदो ख़ैर सां ईंदो ख़ैर सां मोटी ईंदो साईं जन त सफ़र तो मोटदा बि साहब खे चवंदा अवल शुक्राने जो नफुल पढ़ असां अहिड़ा टोटरी सफ़र तो मोटदासीं तो नमाज़ जो टाइम थी वियो आहे नमाज़ पढ़ो बीहो त हाली थक त लाहियूं असांखे नमाज़ हली थी वञे सफ़र में तव्हां असां जहिड़नि कमज़ोर मुस्लमाननि खां पर नबीअ जो सहाबा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र तो ईंदा बि शुक्राने जो नफुल पढ़ंदा छो त अस्सलातु क़ुर्रतु ऐनी नमाज़ मां मुहम्मद जे अखियुनि जो ठार नबी से फरमाया मुझो थक लहंदो ही नमाज में आ दुआ कयो असांखे भी अल्लाह एड़ी नमाज नसीब कराए हालां वक्त जागो था मुझे साईं फरमायो जै कोरे मां बदने मो पानी भरे वुजू करे नमाज ते वियम मोटी जो आयम मेराज करे दिसा त पानी के अञा चुरपुरा अली साईं जी भेण अम्मा उम्मे हानी जे घर मो साईं के जिब्रील वठी वियो अध रात जो मुझे सोने मुस्तफा मेराज ते विया दरवाजो खोलियो त कड़ो कुंडो लुडे पयो दरजो खोल त कड़ो लुडंदो आहे न साईं दो फरमाए मां सजो मेराज करे जन्नत घुमी जहन्नम दिसी अल्लाह सा कचहरी करे सवा लख नबियन के नमाज पढ़ाए बैतुल मुक़द्दस मोटी जो अचा दिसा त घर जे दरवाजे जो कड़ो कुंडो अञा लुडे थो जण इए पे लगे अल्लाह साईं सजी दुनिया के ब्रेक हड़ाई ओ जिब्रील वडो मेहमान तो अचे जल्दी कर सत आसमानन के मलाकन के जो सिंगारे छड़ियो जन्नत के खुशबू वणो अज सिदरतुल मुंतहा के सिंगारो मलाइको सवा लख नबियन के चो जिब्रील अटेंशन थी बियन मुझे मोहम्मद जे इंतजार में सिच भी रहो चंद्र भी रहो वण जा पन न चुर जाए न कख चुरे न पन चुरे छो त मिठो मोहम्मद तो फरशन को अरशन ते अचे नारे तकबीर शाने मुस्तफा मिराज मुस्तफा नारे तकबीर अल्लाह फरमायो मुझा सोना मां मेराज सबनी के करायो पर मुझा सोना मां सबनी के मेराज फरशन ते तो मोहम्मद के मेराज अरशन ते अच त बुधाया त डाडे आदम जो मेराज किया थो अना 27 रजब अगते आ अना हाने चंद्र बीठो आ अच त नबियन जा मेराज बुधाया पो मुस्तफा जो मेराज वरी के बे मौके ते अल्लाह अकबर कबीरा डाडे आदम जो मेराज इंसानन जो डाडो अल्लाह अकबर जन्नत मो जने हेठ लाथो वयो जमीन ते तफसीर लिखंदा हिंदुस्तान जे इलाके जी जमीन ते डाडे आदम के लाथो वियो जेका तू असा जी डाडी आ अम्मा बीबी हवा जेका पेरी दुनिया जी कुंवारा जेंजो नेका भी अर्श वारे रब करीम पढ़ायो कुंवार भी पेरी घोट भी पेरो नेका भी रब पढ़ायो हकमर मिठे मोहम्मद ते 10 दफा दुरूद ऐं सलात थी आ उन अम्मा बीबी हवा के रब हुकुम कयो मलाकन के त जिद्दे जे इलाके में लायोस सऊदी अरब जे इलाके में जिद्दा एयरपोर्ट मशहूर आ असा उम्रे ते व्यास असा जो हवाई जहाज भी जिद्दा एयरपोर्ट ते लथो अल्लाह तां के भी मदीनो दिखारे इश्क अहमद अजलगी से सीने में गे मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे जेको डाढा सुभान अल्लाह चवे अल्लाह करे साईं हबीबुल्लाह शाह बुखारी सां गॾु मदीने हले जेको आहिस्ते चवे अल्लाह करे घोटकी को पंध वञे मदीने जे पंध वींदे त पोइ 4 साल लॻंदई जे बुखारी सैयद सां गॾु हलंदे हवाई जहाज में कराची को इंशाअल्लाह पोइ 3 कलाकनि में मदीने हा रुगो किराओ पंहिंजो पाण भरजो बाक़ी हलजो मूं सां गॾु फकीर माला तू न घबराए तोखे वठी हलंदासीं फकीर ईअं न अधु टिकट तुंहिंजी अधु मुंहिंजी इश्क अहमद अजलगी से सीने में गे मांखे दुआ कयो मुंहिंजो कुणो निकितो आहे मांखे अल्लाह ताला हिन साल हज नसीब कराए मां पंहिंजी तयारी मुकम्मल कई आहे इंशाअल्लाह तव्हांजे लाइ उते बैतुल्लाह में दुआऊं घुरंदुसि अल्लाह तव्हांखे बि हज नसीब कराए इश्क अहमद अजलगी से सीने में गे
मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में गे। हे सहाबा की झरमट में बदरुद्दुजा नूर की नूर हर सो मदीने में गे। फिक्र जन्नत में भी ऐसी खुशबू नगी जैसी खुशबू नबी के पसीने में गे। वाह मुक़द्दर अबू बकर फारूक का जिनका घर रहमतों के खजीने में गे। बेसहारा न समझे जमाना मुझे मेरे आका का मस्कन मदीने में गे। 40 साल रोईंदा रहा काथे हिंदुस्तान काथे सऊदी जी ज़मीन जिद्दो न सवारी न को इंसान न का मखलूक ॾाढो भी परेशान ॾाढी भी परेशान अल्लाह जो इम्तिहान। आदम भी परेशान बीबी हवा भी परेशान ॻोल्हींदा रहा। कुरान मजीद जा तफ़सीर लिखनि था। अॼु त कुरान ॿुधायां साईं अमानुल्लाह कोलाची चवंदो आहे त सैयद कुरान जूं लोलियूं ॾे। अल्लाह चओ सुभान अल्लाह। 40 सालनि खां पोइ जंहिं जाइ ते पाण में मिलिया ॾाढे आदम ऐं ॾाढी हवा हिक ॿिए खे सुञातो उन जाइ जो रब नालो रखी छॾियो अरफात जो मैदान। अरफात जी माना ई मौलाना इहा आहे हिक ॿिए खे सुञाणप जी जाइ। हाजी भी अरफात में गॾु थींदा आहिनि एराम जूं चादरां पाए छा पढ़ंदा आहिनि। तव्हां बि पढ़ो तमन्ना अल्लाह तव्हां असांखे हज नसीब कराए। पढ़ो पढ़ो लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक जेको पढ़ंदो उनखे हज नसीब थींदो। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक। मां त हदीस में पढ़ियो आहे त जॾहिं को गुनाहगार बानो अल्लाह के सॾु कंदो आहे त रब 3 दफ़ा चवंदो आहे लब्बैक अब्दी लब्बैक अब्दी लब्बैक अब्दी। को अल्लाह वारो बुज़ुर्ग रब के सॾु कंदो आहे त रब हिकु दफ़ो चवंदो आहे लब्बैक अब्दी। या अल्लाह ईअं छो गुनाहगार के 3 दफ़ा तो जवाब ॾे अल्लाह वारे के हिकु दफ़ो। रब तो चए हे बुज़ुर्ग अल्लाह वारो आहे हिन जी तार मूंसां हूअं ई ॻंढियल आहे हुन क़िस्मत सां सॾु कयो आहे। मां रब ख़ुशि थींदो आहे त गुनाहगार वरी वरी सॾु करे मूंखे केॾो करीम आहे। गुनाहगार चए तो मौला ओ मुंहिंजा रब त रब 3 दफ़ा चएसि तो जी 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 मुंहिंजा बाना। लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। वो भी त गुनाहगार हो जे जिंदगी में 7 साल मुसलसल हज कया चवंदो हो बैतुल्लाह के पकड़े लब्बैक आवाज ईंदो हो ला लब्बैक वला सदैक। ओ निभागा तुझी लब्बैक कबूल नाए तुझी हाज़िरी कबूल नाए। रोईंदो मौला माखो केड़ो गुनाह थियो आ मौला माखो केड़ी गलती थी वई आ। ओ रब तकबर को बचा वडाई को बचा वडाई चादर मुझे रब जी आ सुए रब के वडाई न कंदा कयो। हो अल्लाहुल लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अजीजुल जब्बारुल मुतकब्बिर। मुतकब्बिर कंहिंजो नालो आहे जेको सीटियो आहे उहो सटियो आहे। वॾाई न कजांइ शल रब माफ़ करे तूं असां ते रहम करे। अल्लाह अकबर कबीरा 7 साल रोए थो आखिर के गुनाहगार के बे शख्स चयो अबा अल्लाह कबूल नथो करे त पोइ छो तो हर साल अचे ख़र्च करे। त अखिल मो पाणी वही आयो चे यार हिन घर खां सवा ॿियो को घर हुजे त मां ओॾे वञा बी का जाए कोने। जरे रोई करे ये चए अल्लाह जी रहमत के जोश आयो। अल्लाह फरमा मुझा बाना मां रब जी रहमत कुशा दिया रो न। इन हिकड़े जुमले में माला 7 सालन जा हज कबूल करे छड़िया मां। नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा नारे तकबीर। 40 सालन खां पोइ पाण में मिलिया चई ॾे न सुभान अल्लाह। ॾाढो आदम ॾाढी हवा पाण में मिलिया शुक्राने जो नफ़ुल पढ़ियो सजदे में वया रुना। कुरान तो ते फतलक़ा आदम मिन रब्बिही कलिमातिन फताब अलैहि
रब आदम के कलमा सेखारिया आदम उहे तौबा जा कलमा केड़ा चया तवां भी पर्दा कयो छो त ॾाॾे जी बख़्शिश थी असांजी भी थींदी चे तो रब्बना ज़लमना अनफुसना वाह कुरान तुझे सदके अज़मत था अज जेसी ताईं आवाज़ तो वञे वण वण ते पन पन ते अवां जे घर जे वटे वटे ते कुरान जी रहमत जो मींहुं थो वसे रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तगफिर लना व इल्लम तगफिर लना व इल्लम तगफिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल खासिरीन हज़रत आदम तो चे मौला मुखे माफ़ न कंदे मुखे न बख्शिंदी त मां खसारे में थी वेंदुमि आदम नबी तो चे मां सजदे में रोवां पियो मुंहिंजो अल्लाह मूंखे सऊदी अरब जी मके जी ज़मीन ते अरफात जे मैदान में मूंखे सजदे में अल्लाह मेराज पियो कराए याद कजांइ सबक ॾाॾे आदम जो मेराज मके पाक में ज़मीन ते थियो आहे सजदे में अच त वरी ॿिए नबी जो मेराज ॿुधायां जेके जागो था हथ मथे करे जो सुभान अल्लाह बुध कुरान व इन यूनुस लमिनल मुरसलीन इज़ अबक़ इलल फुल्किल मशहून फसाहम फकान मिनल मुदहज़ीन हिकिड़ो अल्लाह जो नबी आहे नालो अथसि यूनुस अलैहिस्सलाम यूनुस नबी तुंहिंजो मेराज काथे थियो हज़रत यूनुस तो फरमाए मां पंहिंजी क़ौम खां नाराज़ थियुमि तौहीद जी दावत ॾिनमि क़बूल न पिया कनि काविड़ जी निकतुमि अल्लाह जे हुक्म जो इंतज़ार न कयमि काविड़ जी निकतुमि त अल्लाह जो इम्तिहान मुंहिंजे मथां अची वियो हज़रत यूनुस सफ़र ते निकितो ॿेड़ीअ जो सफ़र मुहाणे अल्लाह जे नबी के बेड़े में विहारियो हलदे हलदे विच दरिया ते मौसम ख़राब थी बेड़े में सफ़र हले तो मुहाणे चयो अनबैलेंस थी वई आहे गाॾी हाणे बेड़ो ॿुॾंदो हिकिड़ो माण्हू पंहिंजे लाइ कुर्बानी ॾे पाण के दरिया में समुंड में उछलाए न त जेके भी वेठा हो 40-50 माण्हू सभु ख़त्म थी वेंदा हाणे साईं केरु पाण के दरिया में उछलाए साह त प्यारो आहे न हुजे तूं उछला हुजे तूं उछला जहिड़ो थी वियो केरु साईं जान पंहिंजी ॾे अल्लाह जो नबी अच्छी दाढ़ी चमके थी अल्लाह जो नबी चो विड़ो न मां तो तव्हांजो फ़ैसिलो कयां साईं कीअं फ़ैसिलो कंदे ते हाणे सभिनी जा नाला लिखूं था सवाइ मुहाणे जे जेको ॿेड़ी थो हलाए उहो त ड्राइवर आहे न उन खां सवाइ सभई मुसाफ़िर पंहिंजो नालो लिखायो पोइ पर्ची खणूं था जंहिंजो नालो निकितो उहो क़ुर्बानी ॾींदो कुरान में वाक़ियो लिखल आहे फसाहम पोइ पुखो विधऊं सभिनी जा नाला लिखी जीअं जो पर्ची खणी खोलिन त सुभान अल्लाह पर्चीअ ते नालो ई यूनुस अलैहिस्सलाम ये सलाह बि पाण ॾिनई हाणे वञ बि पाण त बेड़े में माण्हू वेठा उन्हनि जो न हे अल्लाह जो नबी या नबी जीअरो हुजे त उम्मत ते रहमत आहे नबी के किए ता दरिया में उछलायो नबी जो जिंदा हुजण उम्मत ते रहमत आ साईं तव्हां के न उछलाईंदा से गलती थी वई आ वरी ॿीहर था पर्ची कढूं तफसीर लिखंदा वरी जो ॿीहर पर्ची कन जीअं जो कढन पर्ची जो खोलिन त वरी यूनुस अलैहिस्सलाम अल्लाह जे नबी चयो बाबा मां कुर्बानी ॾियां थो ॿियो छो मरे फ़ैसिलो आहे शरीयत जो मां पाण चयमि त जेकॾहिं नालो निकितो त कुर्बानी ॾींदो मां वञा थो दरिया में पाण खे उछलायां थो न साईं तूं अल्लाह जो नबी आहे असां मरूं तूं न मर तूं रहमत आहे बेड़े वारे चयो साईं तूं नबी आहे मुंहिंजे बेड़े मां पाण खे मारींदे उछलाईंदे पोइ मां क़यामत ॾींहुं अल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुमि न साईं असां बि तोसां गॾु मरंदासीं वरी 3 था पर्ची कढूं 3 शरीयत जा वरी जो पर्ची कढनि त वरी यूनुस अलैहिस्सलाम नबी चो बाबा इन में को अल्लाह जो राज आ या रब जी मर्ज़ी आ ता कुछ न करे सघंदो हेॾो अल्लाह ताला दरिया जी मखलूक वॾी मच्छीअ खे चयो ख़बरदार मच्छी मुंहिंजो महिमान नबी थो अचे
मच्छी वात खोल मेहमान अचई थो अमानत में थो ॾियाए ऐं मच्छी मां अल्लाह जो फ़ैसिलो आहे 40 ॾींहं तुंहिंजे पेट में समारे मानी बि खाराईंदोमांसि निंड बि कराईंदोमांसि वाह ख़ुदा तुंहिंजी ताक़त मच्छीअ खे जुदा पियो खाराए मच्छीअ जे पेट में नबी खे जुदा पियो खाराए असांजे वात में काश वञे त ईअं गिड़काए वञूं मच्छी भी खाए पई नबी भी खाए पियो वार खे लोॾो न पियो अचे सुभान अल्लाह डरी अञा मुशरिक खे अलाह सम्झ में नथो अचे इहो ई त अलाह आहे हिक रात जी हूंदाई ॿी दरियाह जी हूंदाई टियों मच्छीअ जे पेट जी हूंदाई सुभान अल्लाह डरी आहे जल्दी ॻाल्हायो 15 मिंट साथ ॾियो त नमाज़ पढ़ूं फरमाए वज़न्नून इज़ ज़हब मुग़ाज़िबन फज़न्ना अल्लन नक़दिर अलैहि फनादा सुभान अल्लाह डरी आहे अञा 4:30 भी न थिया 4:45 नमाज़ आहे चो सुभान अल्लाह